साहब फरमाया मुबारक हो जाई वाकई आड़ी नेकी आ जो लखन में कम गोठ न तो हर को पियो तो बाह में बरे सही तो चवा या गलत गोठ में कंहिंजी इज्जत थी वही कंहिंजो घर भलो कंहिंजी गाड़ी भली कंहिंजो बंगलो भलो कंहिंजी इज्जत भली तो प्या साग में सड़ंदा अल्लाह हिन खे छो ॾिनो आहे इहो इन ते त तव्हां साग कोन था कयो इहो त तव्हां खुदा ते पिया नाराज़ थियो त अल्लाह हिन खे छो ॾिनो आहे माना अल्लाह तव्हां खां पुछी करे पोइ ॾिए हुननि तव्हांजो मक़सदु इहो आहे न बाबा जेको साग थो करे हसद थो करे उनजो मक़सदु छा आहे त अल्लाह मूंखां पुछी करे पोइ मौली जोगी खे गाॾी ॾे अल्लाह मूंखां पुछा करे पोइ हिन जी इज़त ॾे माना हर ॻाल्हि में रब तव्हां सां मशवरो कयो न अल्लाह उन्हनि खे ॾिनो नानो कसम ना बैन मईशत फिल हयात दुनिया रब फरमायो मईशत रोज़ी असांजे हथ में असां तक़सीम कंदा आहियूं तव्हां छो था कयो हसद साग छो था कयो मुफ़्त में पंहिंजूं नेकियूं पिया विञायो नबी साईं फरमाया हसद ऐं साग नेकियुनि खे ईअं खाई साग छॾींदो आहे जीअं बाहि कखनि खे साॻे मुफ़्त में न हथों हयईं न पेर हयईं सागुले न हथों हयईं न पेर हयईं रुगो घर में वेठो आहे नी उते थोरो दिलि में हसद कयईं साग कयईं त हिन जी इज़त छो आहे हिन खे भलो घर छो आहे भली गाॾी छो आहे बसि सुतो पियो आहे सॼियूं नेकियूं बर्बाद थी तव्हांजे करे जंहिंसां साग थिए नी हसद थिए जंहिंसां फितरी तौर ते हसद थींदो साग थींदो बसि पोइ हुनजो इलाजु इहो आहे त रब खां दुआ घुरो या अल्लाह अञा वधाईंसि छा रब खां दुआ घुरंदा कयो या अल्लाह अञा वधाईंसि अञा इज़त ॾींसि अञा पैसो ॾींसि दीनी दुनियावी इज़त अञा ॾींसि या अल्लाह मूंखे बि माफ़ कर हिनखे बि माफ़ कर साग थिए थो हुन जे लाइ वरी दुआऊं घुरंदा कयो तॾहिं नेकियूं बचंदियूं न त हरू भरू नेकियूं सड़ी वेंदियूं नेकियूं बचंदियूं तॾहिं जो जंहिंसां साग थिए हुन जे लाइ दुआ घुरो या अल्लाह अञा वधाईंसि मूंखे बि माफ़ कर हिनखे बि माफ़ कर तॾहिं नेकियूं बचंदियूं न त हरू भरू ये नेकियूं निमाज़ूं दिलावत ज़िक्र अज़कार सभु सड़ी खाक थी साग जैसा साग थे उनकी खिदमत कंदा छा ॿियो तरीक़ो इहो जैसा साग थिए नी उनजी वरी खिदमत कयोसि उनजी वरी तव्हां इज़त कयो इज़त घणी देरि दिलि में त साग आहे पर तव्हां बि इज़त कयोसि न त नेकियूं सड़ी वेंदियूं दावत कयोसि उनजी हरू भरू दिलि चवे या न चवे साग त कढो क़ुल अऊज़ु बिरब्बिल फ़लक़ मिन शर्रि मा ख़लक़ व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फ़िल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद अल्लाह से नबी से के तो फमा मोजा महबूब रब जी पनाह वठ सागुले जे साग खो रब जी पनाह वठ बिन शख्सन सां हसद करे सघो छा बिन शख्सन सां साग अम यासुदून अन्नास अला मा आताहुमुल्लाहु मिन फज़ल रब फरमायो तव्हां उन्हनि माण्हुनि सां हसद छो था कयो जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां नवाज़ियो आहे तव्हां उन्हनि सां हसद छो था कयो साग छो था कयो पंहिंजूं नेकियूं छो था विझायो ऐं साग जे ख़त्म करण जो तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायो पहिरें नंबर ते रब खां दुआ घुरो या अल्लाह मूंखे बि माफ़ कर जैसा मां साग थो कयां हिनखे बि माफ़ कर अल्लाह खां दुआ घुरो या अल्लाह अञा वधाईंसि अञा
अञा इनखे वधा दीन दुनिया में अञा वधाईंसि इज़त अञा हिनजी वधाईंसि वरी उन जूं दावतूं कयो उनखे हदियाई तोहफ़ा ॾियो भली दिलि न चवे जंहिंसां साॻ अथव उनखे हदिया तोहफ़ा ॾियो ॿिनि शख़्सनि सां हसद कयो सवाब मिलंदो कड़ा रजुलिन आताहुल्लाहुल कुरान वयकूमु बिल्लैलि वन्नहार नबी से फरमायो हिकिड़ो अहिड़ो मर्द आहे जंहिंखे अल्लाह ताला क़ुरान वारी दौलत ॾिनी आहे राति ॾींहुं पियो थो क़ुरान मजीद पढ़े क़याम में रुकू में सजदे में ॾींहं जो राति जो वाइज़ तबलीग दरसो तदरीस राति ॾींहं दीन जे कम में लॻो पियो आहे हाणे इन माण्हूअ सां हसद कयो त अल्लाह ताला असांखे बि क़ुरान वारी दौलत ॾे त मां बि राति ॾींहं क़ुरान मजीद पियो पढ़ां राति ॾींहं वाइज़ दरसो तदरीस राति ॾींहं दीन जो कमु पियो कयां इन हसद करण में बि सवाब मिलंदो मूं वटि बि काश आहे बाक़ी ॿिए माण्हूअ सां कंहिंखे बंगलो हुजे नी गाॾी हुजे पैसो हुजेसि इज़त हुजेसि रुगो दिलि में ईअं चयो त भई हिनखे छो आहे बंगलो या गाॾी छो आहे इज़त छो आहे रुगो ईअं दिलि में सोचो नेकियूं हलियूं या इन खे छो आहे मूं वटि हुजे हा छा ये बंगला ये गाॾियूं ये पैसा या इज़त मूं वटि हुजे हा इन वटि छो आहे नेकियूं हलियूं हरू भरो न हथों हई न पैरो हई न फ़ाइदो थियुसि मुफ़्त में नेकियूं हलियूं वरजुलिन आताहुल्लाहुल माल नबी से फरमायो ॿियो अहिड़ो मर्द आहे जंहिंखे अल्लाह ताला माल ॾिनो मिल्कियत ॾिनई दुनिया दौलत ॾिनई वयुनफिकु बिल्लैलि वन्नहार राति ॾींहं पियो थो अल्लाह जे नाले ते ख़र्च करे कंहिं महिल मस्जिदूं ठाराए कंहिं महिल मदरसा ठाराए कंहिं महिल ख़ैरातूं करे ग़रीबनि मिसकीननि खे लटा पियो थो ॾिए ग़रीबनि मिसकीननि जा इलाज पियो थो कराए ग़रीबनि मिसकीननि खे घर पियो थो ठाराए ॾिए राति ॾींहं चङे कम में पियो थो पैसा ख़र्च करे मुंहिंजे नबी फरमायो हाणे इन माण्हूअ सां जेको हसद कंदो रुगो ईअं चवे त काश मां बि इन जहिड़ो हुजां छा मां बि इन जहिड़ो हुजां त इन हसद करण में बि सवाब मिलंदुसि दुआ कयो अल्लाह असांखे हसद खां बचाए साड़ खां बचाए दीन जे कम में साड़ कयो दीन जे कम में हिक ॿिए खां वधीक अॻ भराई कयो हू नफ़िल थो पढ़े त मां इशराक बि पढ़ां मां अवाबीन भी पढ़ा मां तहज्जुद भी पढ़ा हू रुगो रमज़ान जा रोज़ा थो रखे तव्हां उन सां हसद कयो त हीउ रुगो रोज़ा थो रखे मां शवाल जा भी 6 रोज़ा रखंदुसि मां हर ख़मीस ते हर सूमर ते भी रोज़ो रखंदुसि मां हर महीने में 3 रोज़ा ॿिया वधीक रखंदुसि इनखे मां मारींदुसि नेकीअ में इन हसद ऐं साड़ में सवाब मोहब्बत वारो माहौल पैदा कयो ये जेके कुराड़ा वेठा आहिनि हिते मां इन्हनि कुराड़नि खे ॿाहूं ॿधी करे हज़ थो कयां ख़ुदा जो वास्तो त पोइ नस्ल में नफ़रत न विझो ठाहे वञो पोयरनि खे सीटिया वेठा हो तव्हां कुराड़ा त पोइ नओं नस्ल केॾे विझो सही थो चवां या ग़लति पेर क़ब्र में हलाए अॼु मरो हलाए सुभाणे मरो चओ था त मां हिन सां भत न खाईंदुसि जेको हुन सां खाईंदो हुन सां बि न खाईंदुसि जेतिरो मोहब्बत में मज़ो आहे एतिरो नफ़रत में मज़ो न आहे बाबा कुरान तो फमा वइन इमरातुन खाफत मिन बालिहा नुशूज़ा ज़ाल मुर्स जो पाण में इख्तिलाफ थी पवे अणबणत थी पवे तकरार थी पवे
कुरान तो फरमा फला जुनाह अलैहिमा अन युस्लिहा बैनहुमा ज़ाल मुर्स जे विच में भी ठाव करायो। अदा साईं बेरवागल वटि हिकिड़ो आयो बलोचिस्तान जो जमायती हुयो। साईं जन खे चईंसीं ज़ाल ठहे ई कान थी, घर में सदाई झेड़ो लगो पियो आहे, अण तकरार लगो पियो आहे। साईं जन फरमायो पुट कुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो हकम मिन अहलिही व हकम मिन अहलिहा। ज़ाल मुर्स जो पाण में इख्तिलाफ थी पवे तो कुछ अमीन ज़ाल जे तरफा कुछ अमीन मुर्स जे तरफा। ज़ाल जा भाइर चाचा मामा मुर्स जा भाइर हुजन चाचा मामा हुजन, उहे घर में ज़ाल मुर्स के विहारे करे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे ठाव कराइनि। घर जो मसलो घर में हल कयो, घर जो मसलो ओताक में हल न कबो, घर जो मसलो थाणे ते हल न कबो, घर जो मसलो कोर्ट में हल न कबो, छो त इज्जत जो मसलो आ। कुरान तो फरमा घर जो मसलो घर में ही हल कयो। वडेरे के छो ख़बर पवे असांजे घर जे इख्तिलाफ जी, सरदार के छो ख़बर पवे, थाणे ते छो वञूं, कोर्ट में छो वञूं। घर में माईअ जा भाइर हुजल चाचा मामा हुजल पीउ हुजे, मुर्स जा भाइर चाचा मामा हिकिड़े पासे ॾो माईअ खे विहारियो ॿिए पासे ॾो मुर्स खे विहारियो, ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधो। पोइ जेकर जंहिंजो ॾोह हुजे उनखे चओ बाबा तुंहिंजी ग़लती आहे, तू माफ़ी वठ। माईअ जो ॾोह हुजे तो उनखे सम्झायो, चईंसीं ईअं बि कयो आहे पोइ बि ठाव नथो थिए। साईं जन फरमायो कुरान मजीद में अल्लाह सच चयो आहे इन युरीदा इस्लाह युवफ़िक़िल्लाहु बैनहुमा। रब फरमायो जेकर अमीनन जी नीयत फैसले करण वारनि जी नीयत सही हूंदी, ठाह जो इरादो हूंदुनि त मां रब तौफ़ीक़ ॾेई करे ॿिन्हिनि धुरनि खे ठाहे छॾींदुसि। अॼु जेके ई क़ौमूं नथियूं ठहनि सम्झ में अचे थो त अमीननि जी नीयत सही न आहे। हिकिड़ो आहे वीचारो मीर मंज़ूर पावर, अख़बारूं पढ़ूं था त सम्झ में अचे थो केतिरनि धुरनि जो ठाव करायो अथई, माना हिन जी नीयत सही आहे त ठाव थी थो वञे। बाक़ी माई चवे थी त मुंहिंजी दिलि नथी लॻे, छा ज़ाल थी चवे त सभु लटा कपिड़ा ॾिए थो, खाधो पीतो ॾिए थो, घर बि आहे, हर शइ आहे, पर मुंहिंजी दिलि नथी लॻे। त पोइ हाणे वरी मुलनि ॾे वञे तावीज़ जे तावीज़ लिखाए प्यार चइनि त दिलि लॻी वञे, तावीज़नि सां दिलि लॻंदी आहे। भोपन ॾे वञ, काहिननि ॾे वञ। दिलनि जो मालिक अल्लाह हो, दिलनि जो मालिक अल्लाह। उन खां पोइ शरई नमूने सां हिकिड़ी तलाक ॾियोसि। बाबा इहा माई चवे थी त मुंहिंजी दिलि नथी लॻे, मुर्स खे चओ त हिकिड़ी तलाक ॾियोसि। वरी महीनो छॾे ॾियोसि, हूअ बि सोचे मुर्स बि सोचे, महीनो छॾे ॾियोसि, मन का ठाह जी सूरत निकिरी अचे, मन का सुलह जी सूरत निकिरी अचे, मन माई पछताए। जेकर महीने खां पोइ बि का ठाह जी सूरत नथी निकिरे, सुलह जी सूरत नथी निकिरे, त वरी ॿिए महीने हिकिड़ी तलाक ॾियोसि, वरी महीनो छॾे ॾियोसि। मन पछताए, मन सुलह जी सूरत निकिरी अचे। छो त हदीस में अचे थो, नबी साईं फरमायो मबगूज़ में मबगूज़ कम जंहिं ते अल्लाह जी वॾे में वॾी कावड़ आहे हो तलाक वारो कमु आहे। ॿ तलाकूं थी वयूं, 2 महीना थी विया, 2 महीने में बि साॻा लाटू साॻा चुग, को ठाव नथो थिए। त हाणे अल्लाह साईं फरमायो फ़इम्साकुम बिमारूफ़,
जेकर माई पछताए थी चे थी बस मां पंहिंजे मुड़स सां दुख सुख में निभाईंदसि भली मुंहिंजी दिल न लगे मां मुड़स सां हूंदसि कुरान तो फरमाए वो सोने नमूने सां पंहिंजे घर वारे के भाकुर पाए जेकर पंहिंजे घर वठी ईंदो त हलाल थी वेंदसि छा हलाल थी वेंदसि बे निकाह जी भी जरूरत ना या रजई तलाक है रजई तलाक में वरी पंहिंजे बच्चन जी मां के चवे त बस तू मुंहिंजी ज़ाल आहीं हल पंहिंजे घर हली पंहिंजे बच्चन वटि रहो पंहिंजे घर के आबाद कर त हलाल थी वेंदसि औ तस्रीहुम बिइसाल पर जेकर चवे थी त मां न हलंदसि तो कुरान तो फमत सूरे नमूने सां 3 तलाक ॾेई करे बस उनखे आज़ाद कयोसि ज़ालुनि जे लाइ बुग़्स खोग बुग़्सनि जे लाइ ज़ालूं खोग हरूभरू थाणे ते जुदा वञी माईअ खे पेश कयो कोर्ट में माईअ खे जुदा पेश कयो त खुलो कराए काज़ी अतलाक़ु लिमन अख़ज़ साक नबी से फरमायो तलाक उन जे हथ में आ जंहिंजा हथ औरत जे पिनीअ में आहिनि बाबा औरत जे पिनीअ में हथ बुग़्स जा आहिनि या जज जा तलाक हक़ बुग़्स जो आहे या जज जो ये जजन जूं तलाकूं कोन थींदो आहे जज जी तफ़रीक़ ते तव्हां ज़ाल मुड़स खे जुदा कयो ॿी जाइ ते वञी निकाह कई जेके निकाह में वेठा उन्हनि जा निकाह विया मुल्लनि जा निकाह विया जेको नसुल ॼमंदो सभु हरामनि जो नसुल ॼमंदो तंहिंजे करे जज या त हुन मुड़स खे चए त बाबा तलाक जा लफ़्ज़ चओ मजबूर करे हुनखे या जज ॻोठ जे माण्हुनि खे घुराए चङा भला ॻोठ जा जेके नेक माण्हू आहिनि हाजी सगोरा मौलवी निमाज़ी दीनदार उन्हनि खे घुराए त वाक़ई हिन माईअ सां ज़ुल्म आहे या वाक़ई ज़ुल्म अथसि मुड़ुस हक़ अदा नथो करे त पोइ भली खुलो थिए पोइ हुनजी तफ़रीक़ उहा वरी आलिम फ़ैसिलो कंदा जज खे कोई हक़ न आहे सम्झो था या कोन था सम्झो पंहिंजूं मर्ज़ियूं न हलायो हिकिड़ी जाते 3 तलाकूं 100 तलाकूं वरी ईंदा मौलनि वटि साईं मौलवी साहब ज़ाल खे मां तलाक ॾिनी आहे घणियूं 3 तलाकूं ॾिनियूं अथमि गॾे हाणे छा कए बाबा हाणे पंहिंजे मुंहं ते दांगी मले आहे हाणे मां करो तो मले तूं त पंहिंजे मुंहं ते दांगी मले आहे कमु सॼो लही वियो हाणे छा कंदे हाणे मौलवी छा कनि अञा हिकिड़ी तलाक हुजे हा त को मसइलो हल थिए तो 3 तलाकूं ॾिनियूं आहिनि वरी चवंदा मौलवी साहब छो हर भॻो एॾा ॾिंगा थिया हो को मच्छीअ जे ॿोग ते विढ़ियासीं को वॾो झेड़ो त कोन बाबा तलाक में सच भी सच अथव भोग भी भोग अथव सच में तलाक ॾिनव तॾहिं बि तलाक थी वई भोग में खिल में ज़ाल खे तलाक ॾिनव तॾहिं बि तलाक थी वई सच में निकाह कयो आहे तॾहिं बि निकाह थी वेंदो भोग में माई वेठी आहे हिकिड़ो वकील बशाहिद भोग में माईअ खे चई त तूं मुंहिंजी ज़ाल आहीं एतिरो मां तोखे मार थो ॾियां माईअ चयो तूं मुंहिंजो मुड़ुसु आहे मूंखे इहो मार क़बूल आहे बशाहिद बीठा इहो भोग में भी निकाह थी वियो आहे बशर्ते अॻ में निकाह थियल न हुजेसि निकाह नालो ईजाब ई क़बूल जो आहे भोग में तो कंहिंखे ग़ुलाम खे चयो तूं आज़ाद ही आज़ाद थी वेंदो सच में चई तूं आज़ाद ही तॾहिं बि आज़ाद थी वेंदो 3 शयूं अॻियूं अथव जंहिंजो सच भी सच त भोग भी सच असां जो चवंदासीं त बाबा हराम थी वई वरी वॾे कंदे वेंदा वरी वॾे कंदे वेंदा साईं ज़ाल खे 3 तलाकूं ॾिनियूं त मुला बि चवंदा त हराम आहे वॾे खां चवंदा बाबा छॾ मुलनि खे वठी वे हारीस को दीनदार को वॾेरो हूंदो जेको सोचींदो
न त वॾेरा चवंदा त असां पंहिंजी मर्ज़ी हलाईंदासीं मुल्लनि जी मर्ज़ी रहंदा तव्हां त ख़ुदा जे रसूल सां पिया जेका कयो मौलवी त पंहिंजी ॻाल्हि त कोन कयो त अलाह जे रसूल जी ॻाल्हि सही थो चवां या ग़लति या वरी अहल हदीस ॾे वेंदा गैर मुक़लिद या वरी शीअनि ॾे वेंदा शिया अहल हदीस ऐं यहूदी इन्हनि वटि भली 100 तलाक़ुनि जो हिकिड़ी तलाक़ इहो तव्हांजो अकुल मञे थो अकुल तव्हांजो मञे थो मां तव्हां खां पुछां थो मां जो मौली इब्राहिम खे 100 रुपया ॾियां त मौली इब्राहिम चवे न इहो रुपियो आहे मां खाईंदो या कोन खाईंदो अरे मां तोखे 100 रुपया थो ॾियां तूं थो चई रुपियो आहे मां तोखे चवां त इहो 1000 रुपया आहे तूं चओ न रुपियो आहे इहो अकुल मञे थो माईअ खे थो चवे त तोखे 100 तलाक़ूं आहिनि हीउ कमीनो मुला थो चवे 1 तलाक अकुल बि अथसि या कोन अथसि